जीअं त असां हूंदासीं अवां सां गॾु हर आचर ते अवां जे इलाइक़े जे अहम मसइलनि ते रोशनी विझंदड़ सियासी समाजी अॻुवाननि तौरु सीनियर सहाफ़ियुनि सां गॾु ॾिसण न विसारींदा प्रोग्राम इलाइक़ाई मसइला सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिंध अजरक न्यूज़ ते। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं आवाज़ पंहिंजो मेज़बान रुज़ान नदीम थी मलिका तो क्या तव्हांजे पसंदीदा प्रोग्राम इलाइका मसला में अॼु इलाइका मसला में प्रोग्राम में मौजूद है मौजूद शख्सियत सियासी समाजी अॻुवान ऐं समाजी वर्कर वाजिद अली थी। अचो तो उन्हनि सां सिंध जे अहम मसइलनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। वाजिद अली थी सभ खां पहिरीं मां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं प्रोग्राम में शरीक थियो। सभ खां पहिरियों तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां असांखे हिते घुरायो ऐं तव्हां असांखे ख़ुशी महसूसु थींदी आहे ॾाढी जो तव्हां नंढड़ी उमिरि में थी करे ऐं नंढे शहर में असांजे में माना आम मसइलनि ते तव्हां पियो उजागर थियो आहे। तमामु महिरबानी तव्हांजी। वाजिद अली थी सभ खां पहिरीं मां तव्हां इहो सुवालु पुछा कंदुमि त जेकी आहे सिंध में जेके महांगाई जेके रूज ते पहुची वई आहे इनखे तव्हां कीअं था ॾिसो? साईं महांगाई तमामु घणी थी वई आहे, बिल्कुलु बेहदि घणी थी वई आहे महांगाई। त असांजा जेके रोज़मर्रा जूं शयूं रोज़ वञनि थियूं पियूं वधंदियूं, रोज़ वञनि थियूं पियूं वधंदियूं। इन जे हवाले सां जेको आम माण्हुनि जी ज़िंदगी आहे आम माण्हुनि जूं जीअं ॾाढी ॾुखी थी वई आहे। माना तव्हां ॾिसो न जेका माना 2-3 महीना अवल शइ 6 महीना खनि अवल जेका शइ माना असांखे मिलंदी 50-60 रुपए उहा माना 120 रुपया थी वई आहे। माना डबल ते महांगाई थी वई आहे। ठीकु आहे न साईं? महांगाई माना तमामु घणी थी वई आहे। माना हुकूमत खे अहिड़ा उपाउ वठणु खपनि जेके माना असां आवाम खे सहूलियतूं ॾियनि, माना जेके ग़रीब तबिको आहे उन जे लाइ। साईं तव्हां रोज़मर्रा जूं शयूं ॾिसो न, असां जेके रोज़ु खाईंदा पीअंदा आहियूं जीअं अटो थी वियो ऐं गिहु थी वियो, खंडु थी वई। हाणे असां खंडु वठंदा हुआसीं 55 किलो, 50 रुपए में फ़ी किलो, हाणे उहा 95 ताईं पहुती आहे। ऐं इन खां अलावा ग़रीब माण्हू साईं काॾे वञे, 500 रुपया ॾियारी आहे उन मां खंडु वठे गिहु ताईं 160 रुपए मिलंदो, हाणे 250 रुपया गिहु थी वियो आहे। ऐं अटो थी वियो आहे हाणे 65 रुपए किलो। हाणे ग़रीब माण्हू काॾे वेंदा आहिनि, जीअं माना जंजाल थी वियो आहे ॾाढो, हिन दौर में ॾाढो ॾुखियो थी वियो आहे। सो भला बहितर करे। वाजिद अली साईं ॿियो नंबर तव्हां सुवालु इहो आहे त एजुकेशन जेके तव्हां ॾिसो कोरोना में सफ़ा पोइ थी वई आहे ऐं जेको तव्हां प्राइवेट ऐं गवर्नमेंट स्कूल में तव्हांखे कहिड़ो फ़र्क़ु महसूसु थो थिए? साईं प्राइवेट स्कूलनि में त ग़रीब माण्हू काॾों पढ़ाए ताईं, माना 500 रुपया ॾियारी आहे, उन्हनि जूं 1000 1500 फीसियूं स्कूलनि जूं, काॾों पढ़ाए सघे ताईं। ऐं सरकारी स्कूलनि जा हालात इहे था ॾिसो त माना कॾहिं स्कूल माना कॾहिं उस्ताद आहिनि कॾहिं न आहिनि, पढ़ाई मज़े जी आहे कोन सरकारी स्कूलनि में। त ग़रीब माण्हूअ जे ॿार स्कूल वञनि था त मास्क कोन्हे को, जाके अहिड़ियूं शयूं न आहिनि जेके कोरोना खां बचाव जे लाइ। ग़रीब माण्हुनि वटि माना एतिरा वसाइल न आहिनि त जेको एतिरो ख़र्चु कनि पंहिंजे ॿारनि ते। ऐं ॿी ॻाल्हि इहा सिंध गवर्नमेंट खां असां इहो मुतालबो था करियूं त हिन प्रोग्राम जे थ्रू असांजे माना आवाज़ आला ऐवान ताईं पहुचाए वञे ऐं माना असांजे जेके सिंध में स्कूल बंदि पियल आहिनि उहे खोलाए वञनि ऐं असांजे माना सिंध जेका तालीम पोइते पियल तबाह थियल बिल्कुलु बि ऐं उनखे अॻिते आंदो वञे, हिननि ते स्कूलनि जी बजट ॾिनी वञे सही तरीक़े सां। वाजिद अली थीम साहब जेको शिकारपुर ज़िले में ख़ासि करे त जेका शिकारपुर ज़िलो आहे उन बदमनी जेका चोट ते चढ़ी वई आहे, तव्हां जेके ॾिसो त क़बीला जहिड़ा जेके आहिनि आम थी विया आहिनि, उन हवाले सां तव्हांजा कहिड़ा वीचार आहिनि? साईं मुंहिंजा क़बाइलाई जहिड़ा त तव्हां हंधि सां रखो, पर तव्हांजा जेके साफ़ी बिरादर आहिनि कल्ह टोजूं फुरिजी आहे ने इहो तव्हांजे शिकारपुर ज़िले में। ठीकु आहे न? जेकॾहिं तव्हां साफ़ी महफ़ूज़ न आहियो त पोइ ग़रीब माण्हूअ जो छा हाल हूंदो? क़बाइलाई जहिड़ा हिते रोज़ मामूल जो चोरियूं धाड़ा फुरियूं रोज़ मामूल बणियल आहे। इहो माना सुख जो साह नथा खणी सघूं, सम्झो ताईं? ऐं इन खां अलावा पुलिस पंहिंजो माना आम किरदारु अदा नथी करे हिन कमनि में। ऐं ॿियो इहो त क़बाइलाई जहिड़ा ताईं तेसि ताईं ख़तमु न थींदा जेसि ताईं असांजे माना अवाम में तालीम जो शऊर अची वेंदो। इहो हिकिड़ो वाइदो हलो आहे जेको माना तालीम ई आहे त माना उहो क़बाइलाई जहिड़ा ख़तमु करे सघे थी। ऐं क़बाइलाई जहिड़नि में माना असांजा जेके तक जा MP MN नुमाइंदा चूंडियल आहिनि त उहे माना ख़तमु कराइनि, उन्हनि मेड़ में काफ़िलो करे वञनि त साईं खे चवां ठाह कराए ऐं माना इन सां असांजो शिकारपुर ज़िलो जेको माना चोट चढ़ियल आहे तमामु बदामिनी जे हवाले सां उनखे माना बहितरीनु पुराणो जीअं पेरिस चवंदा हुआसीं असां उहो ई बणाए वञे त माना तमामु बहितरु थींदो। वाजिद अली थीम साहब तव्हां सवाल इहो कंदुमि त शिकारपुर ज़िले में जेके सिहत जेके आहे न केतिरे क़दुरु ॾिनी वई आहे हिते? साईं सिहत जी सहूलियत काई बि न आहे असांजे इलाइक़े में। तव्हां सरकारी अस्पताल जो रुख़ कंदव जेकॾहिं न त उनखे पूरी गेट बि न आहे। ठीकु आहे न साईं? ॿींदव त कुता फिरंदा, तव्हांखे माण्हू त कोई नज़र ई न ईंदो।
इन खां अलावा न का एम्बुलेंस आहे, न का गाॾी आहे, न का कुते चक जी का सुई आहे, न को डॉक्टर लभंदो तव्हांखे। जे हूंदो बि त हिकु ॿ डिस्पेंसर वेठो हूंदो, बाक़ी डॉक्टर त कोई आहे कोन। काई सहूलियत बि न आहे सरकारी हॉस्पिटल में। ख़ुदा न ख़ासि कोई हिते एक्सीडेंट थो थिए, जाके कुते चक थो पाए, न का एम्बुलेंस आहे। असां पोइ बि पाण में मिली करे 50-100 करे उनखे परे कारे खणाए था वञूं। असांजे शहर में त का सहूलियत ई न आहे। डॉक्टर त ॼण त अणलभ थी विया आहिनि हॉस्पिटलनि में। तव्हां सरकारी हॉस्पिटल वञो न साईं, डॉक्टर त आहे ई कोन। ऐं इन खां अलावा जेके असांजूं हॉस्पिटलनि जी बजट आहिनि उहे हड़प कयूं थी वञनि। उहे माना उन ते को कमु थो थिए न हॉस्पिटल ते, न को डॉक्टर थो अचे। जिते माना 5 डॉक्टरनि जी ज़रूरत आहे त उते हिकिड़ो इलादंस आहे। माना मां ईअं चवां पोइ बि डॉक्टर जी जॻह ते उहो डिस्पेंसर विया वेठा आहिनि। ठीकु आहे न साईं। ऐं ग़रीब माण्हू माना इहे ग़रीब माण्हू जी सहूलियतूं आहिनि। इहे माना ॿियनि मुल्कनि तव्हां ॾिसो न त माना इहे सहूलियतूं हूंदियूं आहिनि। ग़रीब माण्हू काॾे वञे? ग़रीब माण्हू साईं जॾहिं पैसा हूंदा ई न खीसे में त माना सरकारी अस्पताल रोकंदो न। पर हिते बि काई माना सपोर्ट ई न मिलंदी त ग़रीब काॾे वेंदो? माना जेकॾहिं हेॾे थो अचे त माना हयाती पंहिंजी विञाए थो वेहे। जेकॾहिं प्राइवेट अस्पताल खणाए वञो त पोइ त अलाह माफ़ी ॾे। ख़बर अथव तव्हांखे ग़रीब माण्हू जी त का माना वसियत ई न आहे न। असां हिन प्रोग्राम थ्रू या असां पंहिंजे तालके जे ज़िले जे चूंडियल नुमाइंदनि खे इहा अपील था कयूं त असांखे पंहिंजूं 3 सहूलियतूं ॾिनियूं वञनि, तालीम, सिहत ऐं अमुन। असांजे ज़िले में इहे 3 शयूं हिन माना इहे बर्बादु थी चुकियूं आहिनि। इहा असां अपील था कयूं पुरज़ोर लफ़्ज़नि में त असांखे 3 शयूं ॾिनियूं वञनि। गवर्नमेंट खे अपील था कयूं इहा असां। जी नाज़रीन, तव्हां ॾखण खां मौजूदु शख़्सियत वाजिद अली तइम जी ॻाल्हियूं ॿुधियूं। ॿिए दफ़े हूंदासीं तव्हां सां गॾु ॿिए कंहिं मौजूदु शख़्सियत सां ऐं ॿिए कंहिं इशू ते। तव्हां पंहिंजे मेज़बान रुज़ान नदीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।